अस्सलाम वालेकुम। भली कार चाहूँ तो मां तव्हांखे तव्हांजे पंहिंजे चैनल झंडी ट्यूटर में मां टीचर एहसान अज मां तव्हांखे सेखारींदुसि काइंड्स ऑफ सेट एंड कुछ स्पेशल लेटर्स यूज़ थींदा आहिनि सेट जे लाइ। उहे त अचूं था पंहिंजे टॉपिक जी तरफ़। देयर आर टू काइंड्स ऑफ सेट लिखण जा ॿ तरीक़ा आहिनि। नंबर 1 फाइनाइट सेट। इन दिस सेट काउंटेबल एलिमेंट्स। एग्जाम्पल a is equal 1 2 3 up to 100। मतलब इहो आहे त फाइनाइट सेट जंहिंखे असां महदूद सेट बि चई सघूं था। मतलब जंहिंजा असां एलिमेंट्स ॻणी सघूं असां उनखे फाइनाइट सेट चवंदासीं। जीअं मिसाल तौरु ॾिनल आहे 1 2 3 खां वठी 100 ताईं। नंबर 2 आहे इनफाइनाइट सेट। इन दिस सेट अनकाउंटेबल एलिमेंट्स। एग्जाम्पल a is equal 1 2 3। ए जेको असांजो आहे 1 2 3 ऐं अॻिते जी का ख़बर न आहे। मतिलबु इन जा एलिमेंट्स असांखे ख़बर न आहिनि त असां इनखे इनफाइनाइट सेट या लामहदूद सेट चई सघूं था। मतिलबु जंहिंजा असां सेट ॻणे न सघूं। अॻिते अचो राइट सम letters which we chose to represent the specific sets in tabular method। टेबुलर मेथड में असां कुछ लेटर यूज़ कंदा आहियूं जेके उन्हनि जे नंबरनि खे शो कंदा आहिनि। मिसाल तौरु पहिरियों आहे नल आर इम्पटी सेट, जंहिंजो असां ॾिसो त नल सेट जी साइन लॻी पई आहे, अॻियां उन जे अंदरि को एलिमेंट्स कोन्हे। नंबर 2 आहे होल नंबर विच शोज़ बाय लेटर डब्ल्यू। और डब्ल्यू जेको आहे असां होल नंबर शो कंदो आहे जेको असांजो शुरू थींदो आहे 0 खां वठी 9 ताईं। उन खां आहे नंबर 3 नेचुरल नंबर विच शोज़ बाय एन। नेचुरल नंबर जेको असांजो शुरू थींदो आहे 1 2 3 खां वठी 9 ताईं असां लिखियो आहे। और उन खां पोइ आहे नंबर 4 इवन नंबर जेको असांजो जेके असां ॿधी हंधि चवंदा आहियूं 2 4 6 8 10। उन खां आहे ऑड नंबर विच शोज़ बाय लेटर ओ। ऑड नंबर जेके असां 21 चवंदा आहियूं 1 3 5 7 9। उन खां पोइ आहे प्राइम नंबर विच शोज़ बाय पी। P is equal 2 3 5। प्राइम नंबर उहे हूंदा आहिनि जेके सिर्फ़ु 5 टेबल लॻंदी आहे। उन खां पोइ आहे असांजो इंटीजर्स विच शोज़ बाय Z। Z is equal +0 +1 +2 +3। इहे असांजा इंटीजर हूंदा आहिनि जेके असां पॉज़िटिव इंटीजर बि चई सघूं था। उन खां पोइ असांजो आहे नेगेटिव इंटीजर। नेगेटिव इंटीजर शोज़ बाय Z। उन जे मथां ॾिसो तव्हां माइनस जी निशान लॻियल आहे जेको मतिलबु कि इन साइन सां शो कंदो आहे। मिसाल Z is equal 0 -1 -2 -3 up to 10। इहे जेके असांजो हुया कुझु अहम सेट हुया जेके असां लेटर्स यूज़ कंदा आहियूं। इन खां अलावा ॿिया बि आहिनि जेके असां यूज़ कंदा आहियूं। काइंडली जंहिं चैनल सब्सक्राइब न आहे कयो, काइंडली सब्सक्राइब द चैनल झंडी ट्यूटर। अल्लाह हाफ़िज़, महिरबानी।